ठुल्ला शहर खां रिपोर्ट करे हवाला रखियो बुलेदी गुज़िरियल राति ठुल्ला ए सेक्शन थाणे जी हद सैयद दामन शाह बाग भरिसां हफ़ीज़ ख़ान कंडराणी मोटरसाइकिल शोरूम मार्केट मां नामालूम चोरनि बशीर अहमद बंगलाणी जे दुकान जा ताला टोड़े 4 मोटरसाइकिलूं 125 ऐं उन्हनि जा पियल काग़ज़ चोरी करे फ़रार थी विया। अहिड़े इतला बैदि ए सेक्शन ठुल्ह जो एसएचओ मोहम्मद हसन मलिक चोरी हंधि पहुची वधीक तफ़सील वरिता, जॾहिं त बंगलाणी बिरादरीअ जे माण्हू ऐं पुलिस चोरनि जा पेरा खयां विया त पेरा ॻोठ नाइब जे लांडी बुरड़ो में बुरड़ा बिरादरी जे घरनि में अची लॻा। पुलिस बुरड़ा बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ 6 माण्हुनि खे गिरफ़्तार करे तहक़ीक़ात शुरू करणी आहे। राब्ते करण ते बशीर अहमद बंगलाणी ॿुधायो त राति जो नामालूम चोर दुकान जा ताला भञी बीठल ज़ीरो मोटरसाइकिलियूं चोरियूं करे फ़रार थी विया आहिनि, जॾहिं त चोरनि जा पेरा खयां विया जेके बुरड़ा बिरादरी जे घरनि में पिया आहिनि। हुन चयो त चोरी कयल मोटरसाइकिलियूं ऐं काग़ज़ वापसि करे जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वञे। हुन चयो त ठुल्ह में बदअमनी उरूज ते थी वई आहे, चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस जे ड्यूटीअ में गफ़लत नाअहली सबबि ॾोहनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। बदअमनी सबबि शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। पुलिस गश्त बजाए निंड में सुतल आहे। हुन एसएसपी जेकमाबाद खां घुर कई त चोरी थियल गाॾियूं वापसि करे ठुल्ह में अमन अमान जी सूरत हाल बहाल करे शहरियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो।